हलो हलो गड़ी खुदा बख्श भुट्टो हलो शिकारपुर जे हर ख़ासो आम माण्हूअ खे अपील था करियूं त 27 डिसंबर ते MPA ऐं मिनिस्टर एनर्जी इम्तियाज़ अहमद शेख ऐं नौजवान क़ाइद फराज़ अहमद शेख जी अॻुवाणीअ में शहीदनि जे शहर गड़ी खुदा बख्श भुट्टो हली 14हीं वरसीअ जे मौक़े ते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ख़िराज अक़ीदत पेश कंदा पारां वडेरो जमालदीन जाफ़री PP अगवान शिकारपुर। बीबी शहीद रानी की तस्वीर बिलावल है, जालिमों के दिल पे तेरा तीर बिलावल।